गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे 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 श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे श्याम, हाँ राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे हरि बोल। राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, बोलो राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा, ओ साईं बाबा मेरी राखो लाज, ओ साईं बाबा मेरी राखो लाज, ओ सबके प्यारे सबसे न्यारे, सबके प्यारे सबसे न्यारे, प्रभु को तुम पर नाज, ओ साईं बाबा मेरी राखो लाज, ओ साईं बाबा मेरी राखो लाज, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, ओ जय जय साईं साईं बाबा बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं साईं बाबा बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं साईं बाबा बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं साईं बाबा बाबा, जय जय साईं बाबा, भगवान के तुम भक्त बड़े हो, प्रभु को हो तुम प्यारे, ओ साईं हो तुम प्यारी, तेरी कृपा से तेरे भरोसे दूर हो संकट सारे, ओ साईं दूर संकट सारी, श्रद्धा और सबूरी दे दो, श्रद्धा और सबूरी दे आज, ओ साईं बाबा मेरी राखो लाज, ओ साईं बाबा मेरी राखो लाज, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं साईं बाबा बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं साईं बाबा बाबा, जय जय साईं 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 बाबा बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, जय जय साईं बाबा, राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे, गोविंद राधे राधे राधे, गोपाल राधे राधे राधे, नंदलाल राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे राधे, गोविंद राधे, राधे राधे, गोपाल राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे राधे, गोविंद राधे, राधे राधे, घनश्याम राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे राधे, गोपाल राधे, राधे राधे, लाल
राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 जय जय श्री राम बोलो वृंदावन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव दरबार साहब जी सत्संगी श्री अर्जुनदास नवलानी जन चयो त जेकी सुबुह जो वाणी हलंदी आहे रोज़ उहा असांखे ॿुधायो जेकी गुरबाणी रोज़ आसादी वार में ॻाई वेंदी आहे जंहिंजो भाव इहो आहे तूं असांखों भुलिजी न वञ अहिड़ी कृपा कर कि असां तोखे हमेशह यादि रखूं तुंहिंजा गुण ॻाईंदा रहूं ॾींहं राति कलाक ॿ न इहो ई असांजे मन में चाव हुजे लगन हुजे तूं सभिनी प्राणियुनि जो दातार आहीं असांखों कॾहिं भुलिजी न वञ तुंहिंजो नाम मिले त मां जीअंदो रहां ऐं मुंहिंजो तन मन ठंडा ठार रहे आनंद में रहे मौज में रहे चओ हरे राम सब दुख कष्ट विपत्तियूं तॾहिं न जॾहिं असां भगवान खे भुलिजी वेंदा आहियूं सब आनंद सुख मौज भगवान खे यादि करण में हाणे ॿुधायो सुखी थियणु या दुखी थियणु असांजे वस जी ॻाल्हि आहे सोचो सब दुख कष्ट विपत्तियूं भगवान खे विसरी वञण में मां नथो चवां श्री हनुमान जी महाराज था चवनि कह हनुमंत विपत्ति प्रभु सोई जब तव सुमिरन भजन न होई विपत्ति उहा न आहे कि संसार में धन जो नुक़सान थियो दुख आयो पीड़ा आई मान अपमान थियो चोट लगी वई न न इहा विपत्ति न आहे चवनि था विपत्ति त उहा आहे जॾहिं असां
अज सॼो ॾींहुं गुज़री वियो माण्हुनि जे मिलण में, दोस्तनि यारनि में, मिटनि माइटनि में। अॼु भगवान यादि ई न आया। अॼु भगवान जी हिकु माला बि न थी। अॼु भगवान जो असां कीर्तन न कयोसीं, न श्रवण कयोसीं, न ॻायोसीं। अॼु गीता बि हिकु श्लोक न पढ़ियोसीं, भगवान जी कथा बि न ॿुधीसीं। इहा विपत्ति आहे, इहा मुसीबत आहे। त हाणे ॿुधायो, सुखी थियणु दुखी थियणु इहो असांजे भगवान पुरुषार्थ में रखियो आहे। जेके कर्म थी चुका आहिनि उहो त ईंदो ई ईंदो सुख दुख, लेकिन भगवान जे भक्ति जे द्वारा अची करे बि उहो असर न कंदो। असां उहे मौज में ई रहंदासीं। चओ हरे राम। तॾहिं इहा वाणी रोज़ सुबुह जो ॻाई वेंदी आहे। विसर नाही दाता, विसर नाही दाता, अपना नाम देहो, अपना नाम देहो, गुण गावा दिन रात, 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 गुण गावा दिन रात। नानक चाहे हो, नानक चाहे हो, नानक चाहे हो, नानक चाहे हो। विसर नाही दाता, विसर नाही दाता, विसर नाही दाता, विसर नाही दाता। सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। सो मैं विसर न जाई, प्यारे सो मैं विसर न जाई। सो मैं विसर न जाई, प्यारे सो मैं विसर न जाई। नाही दाता, विसर नाही दाता, विसर नाही दाता। विसर नाही दाता। नानक नाम मिले ता जीवा, तन मन थीवे हरिया। नानक नाम मिले ता जीवा, तन मन थीवे हरिया। नानक नाम मिले ता जीवा, तन मन थीवे हरिया। नानक नाम मिले ता जीवा, तन मन थीवे हरिया। तन मन थीवे हरिया, प्यारे तन मन थीवे हरिया। तन मन थीवे हरिया, प्यारे तन मन थीवे हरिया। नाही दाता, विसर नाही दाता, विसर नाही दाता। विसर नाही दाता। अपना नाम देहो, अपना नाम देहो, अपना नाम देहो, अपना नाम देहो। विसर नाही दाता, विसर नाही दाता, विसर नाही दाता। विसर नाही दाता। बोल गुरु नानक देव की। जय। कुछ ॾींहंनि खां सागर फरमाइश कई त इहो ॿुधायो, जगन्नाथ भगवान जेके उड़ीसा में रहंदा आहिनि, मूर्ति रूप में, विग्रह रूप में, वैसे त जाते काथे रहंदा आहिनि, घटि घटि में रहंदा आहिनि, पर जेकी जगन्नाथ भगवान जी कहिड़ी, जगन्नाथ भगवान, पंडरपुर जा विठल भगवान, बांके बिहारी, ये सभु कलयुग जा भगवान अथव। इन्हनि जी कथाऊं तव्हांखे वेदनि शास्त्रनि में न मिलंदियूं, छो जो हाणे त आया आहिनि भगवान भक्तनि जे लाइ, लीलाऊं कयूं अथऊं।
कलयुग में प्रकट कयो आहे भगवान पाण खे। हिकु बार हिकिड़े राजा जे सपने में भगवान आया। उड़ीसा में जगन्नाथपुरी में उड़ीसा प्रांत में हिकिड़ो भगवान जो भक्त राजा रहंदो जंहिंजो नालो श्री इंद्रद्युम्न। उनखे भगवान सपने में दर्शन ॾिनो। चओ जय श्री कृष्ण। नीलाचल स्थान चवंदा आहिनि, भगवान जो नालो नीलाचल बि आहे। त भगवान राजा खे सपने में दर्शन ॾेई करे चयो कि तूं मंदिर बणाए। उनजी सिक ॾिसी करे, प्यास ॾिसी करे कि मां उते अची करे रहंदुमि। अरे प्रभु, मंदिर त बणाया, पर तव्हां पहिरियों प्रकट त थियो, अचो त सही, तव्हांजो विग्रह त मिले। भगवान चयो न, पहिरियों मुंहिंजो मंदिर बणाए। हाणे राजा वीचारे मंदिर बणाए छॾियो, सपने में भगवान ते भरोसो करे। मंदिर ठहंदो वियो, ठहंदो वियो, आलीशान भव्य, ॾाढो सुंदर। तव्हां ॾिसंदा आहियो केॾो विशाल, केॾो मज़बूत मंदिर आहे। केतिरा साल थी विया आहिनि चाहे। हाणे जीअं जीअं मंदिर ठहंदो वञे, राजा जी चिंता वधंदी वञे। हेॾो बढ़िया भव्य मंदिर ठहियो, भगवान जो अतो पतो ई कोन्हे। ऐं जॾहिं पूरो मंदिर तयारु थियण ते आयो त हिकु ॾींहुं रोई करे भगवान खे प्रार्थना कई त हे जगत जा नाथ प्रभु, तव्हांजे आज्ञा सां मंदिर त बणी वियो आहे, हाणे कृपा कयो दातार, तव्हां अची करे ऐं पाण विराजमान थियो। तॾहिं भगवान चयो ठीकु आहे, मां व्यवस्था कयां थो। ठीकु आहे। तॾहिं भगवान हिकिड़ी लीला कई। विश्वकर्मा खे भगवान मोकिलियो हिकिड़े बुजुर्ग कारीगर जे रूप में। ऐं उन अची करे हिकिड़ी शर्त रखी त जेसि ताईं मां ॿाहिरि न निकिरां, अंदरि दरवाज़ो कोई न खोलींदो। कोई दरवाज़ो न खोलींदो, मां पाण ई ॿाहिरि ईंदुमि। अगरि दरवाज़ो अध में खोलींदो त पोइ मुंहिंजी ज़िमेदारी कोन्हे। ठीकु आहे महाराज, भगवान जी अहिड़ी व्यवस्था आहे। हाणे दरवाज़ो बंदि कयो वियो, अंदरि सामग्री मिली वई, हुन मूर्ति ठाहिणु शुरू कई। मूर्ति ठाहींदे ठाहींदे रोज़ु आवाज़ ईंदी, हल्की हल्की लकड़ीअ जी, हथौड़ीअ जी बनावट जी आवाज़ ईंदी। राजा प्रसन्न हूंदा कि भगवान जो विग्रह तैयार थो थिए। अचानक हिकु ॾींहुं आवाज़ ई बंदि थी वई। चओ हरे राम। आवाज़ ई बंदि थी वई। जीअं न मीराबाई सां भगवान कृष्ण चयो कि मां तुंहिंजे पोयों पोयों हलां थो, पोइ हिते मुड़ी करे न ॾिसजां, पोइ मुंहिंजी ज़िमेदारी कोन्हे। ठीकु आहे प्रभु। लेकिन भगवान बि छली आहिनि। भगवान जे नूपुर जी आवाज़, भगवान जे हलण जी आवाज़, घुंघरुनि जी आवाज़ धीरे धीरे सभु बंदि थी वई। तॾहिं मीराबाई बि वीचारी व्याकुल थी करे मुड़ी करे जीअं ॾिसण लॻी त कृष्ण भगवान जोर सां खिली वेठा। भगवान त हुया ई, भगवान त हुया ई, वया थोरी आहे काॾे। इहो भरोसो ई त ॾिसंदा आहिनि भगवान। चवनि था मीरा तोखे चइबि न मुड़ी करे न ॾिसंदा। अरे प्रभु, तव्हांजी न चरणनि जी आवाज़ पई अचे, न कंगड़नि जी आवाज़ पई अचे, न तव्हांजी पदचाप पई अचे, न तव्हांजो कुझु शब्द पियो अचे। अचानक तव्हांजी परछाई बि नज़र नथी अचे, त मां कीअं कयां? आख़िर मां चयुमि भगवान छली आहिनि, भगवान खिली वेठा। पोइ तव्हां कथा ॿुधी आहे। त हाणे हिते बि इहा शर्त हुई। राजा खे बि ॾिठईं त अरे सॼो ॾींहुं थी वियो आहे, आवाज़ ई नथी अचे, कीअं कजे कीअं कजे। आख़िर हिकु ॾींहुं ॿ ॾींहं ॾिसी करे राजा रही न सघियो ऐं चयूं दरवाज़ो खोलियो। ऐं जीअं दरवाज़ो खोलियऊं तीअं चयूं त शर्त अधूरी रहिजी वई। राजा खे पहिरियों ई शर्त हुई कि पंहिंजे मन सां तोखे दरवाज़ो न खोलणो आहे, लेकिन तूं पंहिंजे मन सां दरवाज़ो खोलियो त भगवान जे विग्रह जा हथ तव्हां ॾिसंदा आहियो अधूरा नज़र ईंदा आहिनि। ओतिरो भाग जेको हुयो उहो अधूरो रहिजी वियो। राजा इंद्रदुम्न दरवाज़ो खोलाए छॾियो। इहे सभु भगवान जी लीला आहे। इन जे पोयों हिकिड़ो ॿियो कारण बि ईंदो आहे, कथा में ॿुधाईंदा आहिनि त हिकु बार माता सुभद्रा सभिनी राणियुनि खे वठी आई ऐं चवनि थी हलो मां तव्हांखे
कृष्ण बचपन में कहिड़ी कहिड़ी शैतानी कंदो, नटखट हूंदो हो, केॾो आनंद ॾींदो हो, उनजे लीला में कहिड़ो अमृत हो, छा छा उन कयो। बरसाने जी राधा रानी अनंत सुंदरता मधुरता जी मूर्ति, उनजी मां तव्हांखे लीला थी ॿुधायां। ख़बरदार लेकिन कंहिंखे ॿुधाइजो न, कृष्ण खे न ॿुधाइजो। तॾहिं सभिनि हिकु मत सां वेही करे अंदरि विया। अचानक सांवरी सरकार पहुता, पतो पइजी वियो असांखे ई ॿाहिरि कढी करे असांजी लीलाऊं थी हलनि। त छा कयो, कन्हैया बि लिकी करे वञी ॿुधण लॻा। कृष्ण बलदेव सुभद्रा चओ हरे राम। उहो जीअं उते राधा जी जी कथा आई त प्रेम में भॻवानु द्रवित थी विया। हिकिड़ी इहा कथा ईंदी आहे, हरि अनंत हरि कथा अनंत आहे। ॿी बि कई कथाऊं थी सघनि। जीअं जीअं राधा जी कथा आई, जीअं अखियुनि में आंसू वहंदा आहिनि त भॻवानु जलरूप थींदा विया। इन करे भॻवान जा उहे हथ अधु प्रेम में द्रवित थी विया। चओ हरे राम। तॾहिं भॻवानु चयो काई ॻाल्हि न आहे, तव्हां इन विग्रह खे विराजमान कयो। तॾहिं खां भॻवान जो उते विग्रह आहे ऐं उते कई बार भॻवानु अद्भुत लीलाऊं हाणे कली काल में कयूं। कई बार भॻवानु पंहिंजे प्रेमी भक्तनि खे उते दर्शन ॾिनो आहे। केवल कोई साल बेग न आहे, उसके दर्शन ॾिनो आहे। चओ हरे राम। कई बार कई भक्तनि खे भॻवानु हिते दर्शन ॾिनो आहे, प्रत्यक्ष प्रकट थी करे लीलाऊं कयूं। बोलो जगन्नाथ भगवान की। हिकु बार त असां इहा बि लीला ॿुधी आहे, राजेंद्राचार्य महाराज ॿुधाई कि वृंदावन वारा गोविंद भगवान आया। हेॾे जगन्नाथ भगवान हाणे आहिनि त जगन्नाथ बि श्री कृष्ण, गोविंद बि श्री कृष्ण। हाँ, लेकिन हिते रोज़ खिचड़ीअ जो भोग लॻंदो हो ऐं गोविंद भगवान नाराज़ थी विया। जॾहिं खां ॾिस त खिचड़ी खिचड़ी खिचड़ी। हाँ, असां काथे मखण मलाई खाइण वारा, रबड़ी छानण वारा। चओ हरे राम। ठाकुर बि पाण में भॻवान कंदा आहिनि मजाक। ठाकुर पाण में मजाक कंदा आहिनि। हाणे श्री गोविंद भगवान चवनि था असां न रुकंदासीं भैया, खिचड़ी खाई खाई करे परेशान थी आऊं। हिते कोई असांखे मखण खाराइण वारो कोन्हे। अचानक अधु राति जो हली पिया, मूर्ति हली पई, भॻवानु निकिरण लॻा। तॾहिं जगन्नाथ भॻवानु वरी आया राजा जे सपने में। चई श्री गोविंद भगवान वञनि था, रोकियोनि ऐं सुभाणे खां बढ़िया 56 भोग वरी सां उन्हनि खे प्रसाद खारायो। बोलो जगन्नाथ भगवान की, श्री गोविंद भगवान की। कोई बि संत भक्त ईंदा आहिनि, उनखे कोई पुजारी वग़ैरह न सुञाणे सघंदा आहिनि त भॻवानु सपने में ईंदा आहिनि। सपने में दर्शन ॾेई करे उनजो मान वधाईंदा आहिनि, उनजो ख्यालु कंदा आहिनि। हिकिड़े दर्जी भक्त जी तव्हां कथा ॿुधी आहे, हा न, जंहिं भॻवानु जगन्नाथ जी सवारीअ जे लाइ तकियो ठाहियो त भाव में खोइजी वियो। राजा उन खां तकियो ठारायो, 2 तकिया ठाराया। ऐं तकियो ठाहींदे ठाहींदे मामूली तकियो विहाणो थोड़ी न हो, सोन जी मोतियुनि जी जरी लॻल हुई, सुंदर वस्त्र लॻल हो कि छूअण सां ई आनंद अची वञे। त उहो लॻाए लॻाए प्रेम में खोइजी वियो। छा नालो हुनजो? परमेष्ठी दर्जी। चओ हरे राम। परमेष्ठी दर्जी 2 तकिया ठाहिया, सोन हीरन मोतियुनि जी जड़ी लॻल। छा थो ॾिसे पियो, हेॾो भॻवानु जगन्नाथ जी रथ यात्रा निकिती आहे। जगन्नाथ भॻवान जी चरण रखनि था, हेठि तकियो ई कोन्हे। हे सभु भाव राज्य जी ॻाल्हि आहे, सम्झो था। ये सपनो ॾिसंदा आहियूं त असांखे पतो न हूंदो आहे, सपने में खोइजी वेंदा आहियूं, स्वप्न में। तीअं भाव राज्य में भक्त भॻवान में खोइजी वेंदो आहे, भाव में खोइजी वियो। ऐं जगन्नाथ भॻवानु चए थो, ओ प्यारा परमेष्ठी मुंहिंजे पेरनि में ॾिस भाई, ॾाढी तकलीफ़ थी थिए। हे कंकड़ पत्थर चवनि था, हेठि रखण जे लाइ कुझु बि कोन्हे, मां पादुका बि न पाती आहे, भाई मूंखे विहाणो ॾेई छॾ। हाणे काथे जगन्नाथपुरी ऐं परमेष्ठी दर्जी ॾाढो परते ॿिए शहर में रहंदो। चओ हरे राम। उतां घोड़े ते चढ़ी ईंदा त सॼो ॾींहुं लॻी वेंदो। लेकिन परमेष्ठी महाराज ॾिठई कि जगन्नाथ श्री भगवान मूंखां घुरनि था। अखियुनि में आंसुनि जी धार वही आई। हा प्रभु हा, हिकु विहाणो तैयार थी वियो आहे, हिकिड़ो बाक़ी आहे। जगन्नाथ भगवान चवनि था तुरंत ॾेई छॾ भाई, हाणे ॾेई छॾ, राम तुंहिंजो भलो करे। तुरंत परमेष्ठी महाराज उहो विहाणो खणी करे जगन्नाथ भगवान खे ॾेई छॾियो।
भगवान वो तकियो पंहिंजे चरणनि में रखियो ऐं चरण मथो रखिया ऐं मुस्कुराए करे श्री कृष्ण परमेष्ठी महाराज के खूब आशीर्वाद ॾिनी। काफ़ी देर खां पोइ उनखे होश आयो। राजा जा माण्हू आया, भैया जल्दी तकिया ॾे उपयोग में। हा हा खणी वञो। हे त हिकु आहे, ॿियो काथे आहे? चई ॿियो यादि आयो, भॻवान वरितो अथई। चई ॿियो त भॻवान वठी आहे। सिपाही चवण लॻा हिन जो मन बेईमान थी वियो आहे। हाँ, हीरा मोती ॾिसी करे कॾहिं ज़िंदगीअ में हाँ कॾहिं ठाहिया कोन अथई। हीरा मोती ॾिसी करे, स्वर्ण जा अलंकार ॾिसी करे, उन ज़माने में हिकु हिकु विहाणो लखनि रुपयनि जो। उन वञी मंत्रीअ खे ॿुधायो, मंत्री राजा खे ॿुधायो, राजा सैनिकनि खे मोकिलियो। काथे आहे विहाणो? चई जगन्नाथ भॻवान वठी छॾियो। जगन्नाथ भॻवान वठी छॾियो। बहाना बि अहिड़ा कर जेके तोखे शोभा ॾियनि। काथे वेठो आहे कंहिं नगर में, ऐं काथे जगन्नाथ भॻवान जी उड़ीसा जगन्नाथपुरी, तोखो जगन्नाथ भॻवान विहाणो वठो। पकड़े अचोसि हुनखे जंजीरूं विधी। चओ जय श्री कृष्ण। जीअं वीचारे ॾे सिपाही विया पकड़ण जे लाइ। अचानक वियो, जेॾीमहिल यात्रा निकिती, भॻवान जे चरणनि जे तरफ़ नज़र वई। चई अरे हे त वाकई हिते विहाणो पियो आहे जगन्नाथ भॻवान जे चरणनि में। किरी पियो चरणनि ते। चई भक्त ऐं भॻवान जी लीला त भॻवान ई ॼाणंदा आहिनि। माफ़ी घुरण लॻो भक्त खां। चओ हरे राम। इन तरह सां भॻवान पंहिंजे भक्त जो मान वधाईंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हा, ईअं न सोचो कॾहिं कॾहिं बेइज़ती बि बढ़िया कराईंदा आहिनि भॻवान। हा, माधवदास सां ॾिसो, पाण हली आहे हुन ॾे गणिका जेकी गीत ॻाइण वारी, उहा गीत ॻाईंदी हा न, लेकिन भॻवान जे लाइ, पर पुरुषनि जे लाइ त माधवदास जो बढ़िया भेष ठाहे करे, गुल वुल पाए करे, ऐं पंहिंजी रत्ननि जी माला उहा पाए करे, चओ हरे राम, विठल भॻवान वारी। ऐं वञी करे वेही रहिया हुते, ऐं चवण लॻा अॼु हे भॼन ॿुधाए। अॼु मां गीत न ॿुधंदुमि, सूरदास जो भॼन ॿुधाए। महाराज तव्हां हिते कीअं पहुची आयो? असांजी मर्ज़ी आहे। हाणे माधवदास थोड़ी आहे, ख़ुदि माधव हा। गणिका हैरान थी हुई, महात्मा काॾो भटकियो, वरी फरमाइशी प्रोग्राम थो करे। हाँ, मीरा जो पद ॿुधाए, कबीरदास जो ॿुधाए, रविदास महाराज जो ॿुधाए। हाणे सूरदास वठ भॼन ॿुधी करे भॻवान उहो पंहिंजो हार लाए उनखे ॾेई छॾियो। चओ हरे राम। हाणे ॻोल्हण लॻा होॾे विठल भॻवान जो हार काढियो। चयूं असां ॾिठोसीं माधवदास पाए आहे तो। हाणे माधवदास खे अची पकड़ियऊं, कोड़नि जी सजा मिलण लॻी। माधवदास पुकारनि, चङो बुरो फाथासीं असां, अलाए कहिड़ा पाप कयासीं प्रभु, हाणे तूं रक्षा कर। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं भॻवान 8 साल जे ॿार जे रूप में साम्हूं अची बीठा, जोर जोर सां खिलण लॻा। का भयो बाबा? चई कोड़ा था लॻनि। हाणे का भयो बाबा? भॻवान रक्षा करे, कृपा करे। चई छो तव्हांखे भउ थो थिए छा कोड़नि जो? चई कोड़ा लॻंदा, बचंदुमि अलाए न बचंदुमि, भउ कीअं न थींदो? चई यादि अथव कल्ह मूंखे जोर सां लोटो हयो आहे। तोखे लोटो हयो? केॾी महिल लोटो हयो? राति जो जेॾी महिल तव्हांखे हथ पियो धोआरियां, ओॾी महिल मुंहिंजो ख़्यालु आयो। असल में माधवदास जो नौकर सुम्ही पियो, जेको सेवा कंदो दास। शौच ते विया माधवदास, वापसि आया त उनखे सॾु कयूं सेवादारीअ खे, उहो खर्राटा वॼाए सुम्हणु लॻो त विठल भॻवान श्री कृष्ण उनजे नौकर जो रूप धारण करे ऐं अची करे उनखे हथ धोआरिया। हाणे चूंकि सेवादारी न आयो, भॻवान 10 मिंट पोइ आया, उहो न आयो त माधवदास खे अहिड़ो गुस्सो आयो, उनजे ई लोटे सां हथ धोई, उनजो ई लोटो वठी करे ठका उनजे मथे में ठका कयूं। भॻवान खे चओ हरे राम। हाणे त सेवादारी जे रूप में भॻवान हली वियो। सुबुह जो मंदिर विया, पुजारी डुकंदा डुकंदा आया, हाहाकार थी वियो। छा थी वियो आहे? चई अजीब कौतक थी वियो आहे, हलो त सही। हाणे जीअं वियो माधवदास, ॾिसे तो भॻवान जे मथे ते वॾो फोड़ो थी वियो आहे। हेॾो अरे फोड़ो कीअं थी वियो? तुरंत सम्झी वियो, अरे हिते एतिरे में सेवादारी बि आयो। चई छो भाई, तोखे राति जो पाणीअ लाइ मां सॾु कयो, एॾी देरि छो लॻाए? चई मां त उथियो ई न हुउमि। मतिलबु? चई मां तव्हांखे राति जो पाणी ॾिनो ई न आहे। त पाणी कंहिं ॾिनो? भॻवान चई मां ॾिनो। चई नौकर जा कमु कंदव त लोटा बि तव्हां ई खाईंदव भॻवान खे।
त हाणे भॻवानु 8 साल जे ॿार जे रूप में आया आहिनि कि माधवदास खोड़नि जो भउ थो थिएव कि भउ कीअं नथो थिए, प्राण था निकिरनि, कि मूंखे लोटो हुयो कल्ह राति जो यादि अथव? अच्छा, त उन चकर में तव्हां मूंखे फसायो आहे? चओ हरे राम। ईअं भॻवानु मस्ती कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। असांजा कन्हैया त ॾाढा छलिया अथव भाई। उन्हनि खे ॿियो कोई कारोबार थोरी आहे, न किराने जी दुकान, न कपिड़े जी दुकान, न कोई मेडिकल स्टोर, न कोई कारखानो। हाँ, उहे त उनजे इशारे ते कम थी वेंदा आहिनि। तॾहिं गदगद थी विया, चवण लॻा छो था अहिड़ा कम कयो कि तव्हांखे लोटा खाइणा पवनि। भॻवानु चवनि था चोरी ऊपर से सीना चोरी। हिकु त सेवा कयूं, हथ धोआरियऊं, तव्हांजो माण्हू न आयो तॾहिं त आयुमि मां, लोटो ठका कयो, वरी डोरापा बि मूंखे, तॾहिं त रतन हार खणी करे मां गणिका खे ॾेई आयो तव्हांजो रूप धारण करे। तॾहिं भॻवानु उन्हनि खे चयो हिननि जो ॾोह कोन्हे भैया, छॾियो हिननि खे। उहो हार मां खणी आयुमि। चई बालक तूं एतिरो नंढो, तूं कीअं थो ॻाल्हाए, केरु आहे तूं? भॻवानु अंतर ध्यानु। अरे सभु सम्झी विया ऐं जयकार मनाइण लॻा, बोलो विठल भॻवान की, माधवदास महाराज की, परमेष्ठी महाराज की, इंद्रदुम्न महाराज की। तंहिंजे करे भॻवान जो नालो पइजी वियो भक्त वत्सल। चओ हरे कृष्ण। त अहिड़े भॻवान खे केवल प्रणाम करण सां बि अनंत लाभ थी वेंदा आहिनि। केवल मथो टेके सिक में भरिजी करे, आहा, मथो जॾहिं बि टेकियो, जाते बि टेकियो, चाहे घर में ई टेकियो त ईअं सम्झी करे न कि मूर्तीअ खे मथो था टेकियूं, न, इन धोखे में न रहिजो। छो जो भॻवानु चवनि था हर जॻह ते मां आहियां, सर्व व्यापक आहिनि ऐं मूर्तीअ में विशेष रूप सां आहिनि। त जॾहिं बि मथो टेकियो त ईअं सम्झो कि मां भॻवान जे चरणनि में मथो रखियो आहे। उहो शाश्वत प्रत्यक्ष असांखे प्रणाम करण जो लाभ मिलंदो आहे। प्रणाम ऐं दुख शमनस्य तम नमामि हरिम परम। उन भाव ते ई भॼन ठाहियोसीं। असांजे भाउ आनंद आडवाणी फरमाइश कई, हाणे ॻायूं था। आयो आहे छा आनंद बि? आनंद त न आयो आहे न? तव्हां कीअं पहुची वियो? हाँ, अच्छा, वाह, बढ़िया। चरणों में तेरे स्वीकारो नमन, राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन, राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन, राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन, राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन, राधा रमन। जो छूटे ये भवसागर से आवागमन, राधा रमन। तव्हां चाहियो त हिकु ई भॼन में बढ़िया 100 बार प्रणाम करे था सघो। भॼन त उहे हलंदो 4 मिंट, हा न भाई? चाहियो त बार बार प्रणाम कयो, भॻवान साम्हूं बीठा अथव। चरणों में तेरे स्वीकारो नमन, राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन, राधा रमन। चरणों में तेरे मेरे कर्मों का, मेरे कर्मों का हरि तू रखना ना हिसाब। बिन कारण कृपा करके तू रखना आस पास। मेरे कर्मों का हरि तू रखना ना हिसाब।
बिन कारण कृपा करके तू रखना आस पास, दर्शन दे करना मेरे शीतल नयन राधा रमन। तन दे कर करना मेरे शीतल नयन राधा रमन। चरणों में तेरे दे दो ना विश्वास, दे दो ना विश्वास कि मन की मर्जी तू देखे जहां भी नजरे एक तेरा नूर हो। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखें जहां भी नजरे एक तेरा नूर हो। आनंद की लहरों में हो तेरा भजन राधा रमन। आनंद की लहरों में हो तेरा भजन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। सभई चो नमन वरिसा नमन वरिसा नमन रमन। बोलो राधा रमण भगवान की। हरि राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भी फरमाइश हिकिड़ी बाक़ी तो भाई। गुरु 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 कर मन मोर, हा न? हाँ भाई ॼणी पवंदो हिकिड़ी मोबाइल तव्हांखे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु ही सेवक खे भगवान सां गोविंद सां जोड़ींदो आहे। सूरदास महाराज सां जॾहिं भेट थी गुरु वल्लभाचार्य महाराज जी, वल्लभाचार्य के गुरु धारण कयो आहे सूरदास महाराज। वल्लभाचार्य चवण लगा सूर कुछ भजन सुनाओ। तरी सूरदास महाराज जेके भी भजन गाया उन में पंहिंजी बुराइयूं प्रकट कयूं, पंहिंजा अवगुण प्रकट कया। हिकु भजन गायो, ॿियो भजन गायो, उन में भी उहो ई भाव। टियों भजन गायो, वरी उहो ई भाव। हरि में सब पतितन को नायक, को कर सके बराबरी मेरी और नहीं को लायक। अहिड़ा भजन गाई। तॾहिं वल्लभाचार्य महाराज चयो, काहे चिचियात हो सूर, छाजे करे तो रोए धोए सूर। तूं पंहिंजा अवगुण न ॿुधाए, मूंखे तूं श्री कृष्ण जा गुण ॿुधाए। राधा माधव जा
गुण ॿुधाए, उन जी महिमा ॿुधाए, उन जी सुंदरता ॿुधाए, उन जी करुणा प्रेम ॿुधाए। जाते उन जो प्रेम ईंदो, सदगुण ईंदा, महिमा ईंदी, तुंहिंजा कोई अवगुण टिकी न सघंदा, उते कंहिंजा बि न टिकी सघंदा। तॾहिं सूरदास महाराज खे भगवान जे स्वभाव जी, सुंदरता जी महिमा, भगवान जे कथाउनि जे महिमा में उन्हनि जो भाव जाॻियो। सूरदास चवण लॻा त गुरु जी मां त नेत्र आहिनि कोन मूंखे, मां कीअं उन जो वर्णन कयां सुंदरता जो। तॾहिं वल्लभाचार्य महाराज उन मस्तक ते हथ रखियो, आ भीतर ई श्री कृष्ण प्रकट थिया। पोइ त सूरदास महाराज रोज बिना नेणनि जे मंदिर में जेकी पोशाक पाईंदा उहा बि ॾिसी वठंदा, ऐं भगवान जे लीलाउनि जो ईअं सम्झो प्रत्यक्ष दर्शन कयो। चओ हरे राम। त इहे गुरु थींदा आहिनि जेके भगवान से जोड़े। राजा बलीअ खे उन जे गुरुअ मना कयो त उन उहो चवणु न मञो कि भगवान सां जोड़े। तोड़ण वारो गुरु न थींदो आहे, जेको जोड़े। अहिड़े गुरुनि जे चरणनि तो असां बारंबार बलहार था वञूं। गुरु अर्जन देव महाराजन चवनि था, गुरुअ जो सहारो राति ॾींहुं खणो, उन जी कृपा खे कोई मेटे नथो सघे। उहे जीअं चाहींदा तीअं थींदो। दुख दर्द ब्रह्म सतगुरु नास करे छॾींदा आहिनि। शंका रूपी सर्प खे नष्ट करे छॾींदा आहिनि गुरु जी। गुरु जी सेवा ई सेवक जे लाइ मान आहे। असां कुर्बान वञूं। सतगुरुनि जो दर्शन ई असांजे लाइ परम आनंद आहे। सेवक जी पूरी सेवा बणिजी आई, उनखे कोई दुख न आयो। ॾहनी दिशाउनि में वो भजन करण लॻो। गुरु जी महिमा चई नथी सघिजे। पार ब्रह्म खुद गुरुनि में समायल आहे। चवनि था जंहिंजो मन गुरुअ जे चरणनि में लॻी वियो आहे, अहिड़ो सेवक ई पूरन वॾ भागी आहे। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नाही हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नाही हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नाही हो। गुरु की टेक रहो दिन रात, जाकी कोई न मेटे दात। गुरु की टेक रहो दिन रात, जाकी कोई न मेटे दात। गुरु की टेक रहो दिन रात, जाकी कोई न मेटे दात। जाकी कोई न मेटे दात। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नाही हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नाही हो। गुरु चरणी जाका मन लागे, दुख दर्द भ्रमता का भागे। चरनी जाका मन लागे, दुख दर्द भ्रमता का भागे। गुरु की सेवा पाए मान, गुरु ऊपर सदा कुर्बान। गुरु की सेवा पाए मान,
गुरु ऊपर सदा कुर्बान, गुरु ऊपर सदा कुर्बान, गुरु ऊपर सदा कुर्बान। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु का दर्शन देख निहाल, गुरु के सेवक की पूरन घाल। गुरु का दर्शन देख निहाल, गुरु के सेवक की पूरन घाल। गुरु के सेवक को हो, गुरु के सेवक को दुख न व्यापे, गुरु का सेवक दह दिस जापे। गुरु के सेवक को दुख न व्यापे, गुरु का सेवक दह दिस जापे। गुरु की महिमा कथन न जाय, पार ब्रह्म गुरु रया समाय। गुरु की महिमा कथन न जाए, पर ब्रह्म गुरु रया समाए। कहो नानक जाके पूरे भाग, गुरु चरणी ताका मन कहो लाग। नानक जाके पूरे भाग, गुरु चरणी ताका मन लाग। कहो नानक जाके पूरे भाग, गुरु चरणी ताका मन लाग। गुरु चरणी ताका मन लाग, गुरु चरणी ताका मन लाग। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नहीं हो, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। गुरु 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 कर मन मोर, गुरु बिना मैं नहीं हो। बोल सतगुरुदेव भगवान की। जय। ये माता जे बिना ॿार अधूरो हूंदो आहे, भगवान जे बिना भक्त अधूरो आहे, गुरुअ जे बिना सेवक बि अधूरो आहे। सेवक जी पहचान सतगुरु थींदा आहिनि, सेवक जो मान सतगुरु थींदा आहिनि, दुनिया न थींदी आहे। चओ हरे राम। गुरु राजी थिया, टई लोक मिली आहे, सॼो जहान नाराज़ थी वञे कोई परवाह कोन्हे, कोई नुक़सान न थियो, गुरु त राजी आहिनि। चओ हरे राम। ॾाढी गहरायूं वॾी वॾी ॻाल्हियूं इन्हनि संबंधनि में, भक्तीअ में, इन भाव में। प्रभु कृपा कनि अॼु तव्हांखे चारू वासवानी भजन ॿुधाईंदी। चारू वासवानी हाजिर हो। आइए। वाह वाह, क्या सुनाओ। वाहेगुरु जपिए, ना लग दे कोई रुपये। वाहेगुरु जपिए, ना लग दे कोई रुपये। बाबा जी ने आँख दी है, अच्छी अच्छी आँख दी है, दर्शन करते रहिए, ना लग दे कोई रुपये। वाहेगुरु जपिए, ना लग दे कोई रुपये। बाबा जी ने कान दिए, अच्छे अच्छे कान दिए, सत्संग सुनते रहिए, ना लग दे कोई रुपये। वाहेगुरु जपिए, ना लग दे कोई रुपये। बाबा जी ने जीवा दिए, अच्छी अच्छी जीवा दिए, सिमरन करते रहिए, ना लग दे कोई रुपये। बाबा जी ने हाथ दिए, अच्छे अच्छे
श्री कृष्ण। जोरदार ताड़ियूं वॼाए। बहुत बढ़िया, ॾाढो सुंदर भजन तव्हांखे चारू वासवानी ॿुधायो भाई। हरे राम। परीक्षा जी घड़ी तो कीर्तन करे ॾेखारणो पवंदो चङी तरह तव्हांखे। सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 हे राम राम बोल प्यारे राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम ओह जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ बजरंग बली मेरे बजरंग बली बजरंग बली ओ मेरे बजरंग बली लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण हे लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण हर हर महादेव मेरे हर हर महादेव हर हर महादेव मेरे हर हर महादेव आहा भोले भोलेनाथ प्यारे भोले भोले भोलेनाथ भोले भोलेनाथ प्यारे भोले भोलेनाथ जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी ओ जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ ओ राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम राधे राधे बोल प्यारे हरि बोल राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम हे राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम तो बोलो राधे 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 राम मंदिर राधे हरि राम राधे राम राधे
राधे आवाज दो लखन निश्चित बनाओ राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम हरि ओम हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। लो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी श्री लक्ष्मी नारायण श्री विस्पत वीरल साईनाथ महाराज श्री अन्नपूर्णा श्री सत्संग और आज के आनंद सुभाणे झूलेलाल की आयो लाल सभई चो। सुभाणे गाईंदासीं शारदा माता को वरदान घुरंदासीं है न कि असां गुणगान क्यों भक्ति क्यों है न। इहो भजन बाक़ी रहिजी वियो आहे सुभाणे ॻाइबो। ऐं बाबा जन जा भजन जसमत फोटो कॉपी कढी रख अंदरि फाइल कढी जो फाइल पई आहे न हा उहो कढी रख पोयों धुन बि लिखियलु अथई हा न उहे सभु तयारु करे रख। ऐं वरी पोइ लिरिक्स मिले कोन थी पई वक़्त ते हा न। उनजे अलावा ॿिया जेके भजन आहिनि इन में शायदि 64-65 भजन आहिनि लॻभॻि 200 ॿिया बि भजन आहिनि गुरुमुखी डायरीअ में। पोइ उनजी वरी CID जांच कराइणी पवंदी। इहे कढंदी अंदरि अखर कढी करे वरी ॿिया लिखी ॾींदी करिश्मा हा न। फोटो हिनखे कढी डायरी ॾींदासीं सिया वरी त पोइ वरी उहे ॻाईंदासीं। बाक़ी पहिरियों जेकी फाइल आहे उहे सभु चेक कर ऐं मामा ॿुधाईंदो कहिड़ा थी चुका आहिनि। ईअं न वरी उहे नवां ॻाए छॾियूं असां। रोज़ु 1-2 भजन कढी ॾे त उहो अभ्यास कयूं। बाबा जन खे बि कढी ॾे उन्हनि खां धुन पुछजानि माइक ते इन करे तो चवां तव्हां बि ॿुधो त यादि रहंदो हिनखे। जय श्री कृष्ण हा न। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। प्रसाद स्वीकार कयो साथ संगत जी। मनोज भैया अग्रवाल को माइक दी जाए।